पंज पंज छह छह गोठन में एक एक कमरो ठाराए करे फोटो कढराए ताकि खबर मुफ्त में न एशियन बैंक का हर जिले में सैलाब मुतासिरन जा घर ठाइण जे लाइ अॼु खां 4 साल या 3 साल पहिरियां 2 अरब रुपए जो कर्ज वरतो वियो 30 ज़िला 60 अरब कर्ज खयो वियो जेको कर्ज तुंहिंजा ऐं मुंहिंजा बच्चा लाहींदा ऐं 60 अरब रुपया खाई हड़प करे पंहिंजा बंगला आहिनि पंहिंजूं माड़ियूं आहिनि पंहिंजा जहाज ठाहिया आहिनि इहो 60 अरब जो कर्ज में सिंध जे मथां छुयो वियो रोटी त न मिली कपिड़ा त न मिलिया मकान त न मिलियो रहंदो मकान ठाहिण जे लाइ एशियन बैंक खां 60 अरब रुपए जो कर्ज वरितो वियो जेको सिंध खे ॾियणो आहे जेको सिंध जे खज़ाने खे ॾियणो आहे असेंबली में बहस जाता है 27वीं तरमीम असां मां पुछण थो चाहियां अवाम खे कहिड़ो फ़ाइदो छा 27वीं तरमीम जे पास थियण खां पोइ मेरिट रोज़गार मिलंदो छा 27वीं तरमीम जे पास थियण खां पोइ बेट वसीला ऐं जज़ीरा बचंदा छा 27वीं तरमीम खां पोइ अस्पतालुनि में इलाज स्कूलनि में तालीम मुफ्त में माण्हुनि खे मिली सघंदी छा 27वीं तरमीम खां पोइ हितो सिंध जो आवाम ख़ुशहाल थींदो या 27वीं तरमीम एतराफ़ जुर्म आहे तव्हां पंहिंजे जुर्म खे लिकाइण जे लाइ पंहिंजो पाण खे पार्लियामेंट मां पनाह वठण जी कोशिशि कई आहे त असां असेंबली जा सौदा कयूं असां